अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशहरो फीरोज जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। नौशहरो फीरोज लग नेशनल हाईवे ते वाक़िया ॻोठ हबीब अल्लाह ڀنڀرو जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुलाम शबीर मेमण खे 14 सालनि जो अरसो गुज़री वञण बावजूद सरकारी इमारत न मिली सघी आहे, जंहिं सबबु हिन जदीद दौर में बि रहवासियुनि जा मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं औताक में तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे उस्ताद तोड़े रहवासियुनि मक़सूद अहमद मेमण, अब्दुल्ला ڀنڀرو, शाहनवाज़ ऐं ॿियनि ॿुधायो त 2007 में प्राइमरी स्कूल मंज़ूर थियो, पर 14 सालनि गुज़रण बावजूद बि स्कूल खे इमारत समेत अलमारी, फर्नीचर, बोर्ड, पीअण जो पाणी, नलको तोड़े वॉशरूम जी सहूलियत बि मौजूदु नाहे। हिननि चयो त स्कूल खे सेम्स कोड पिण मिलियल आहे, पर उन जे बावजूद तइलीम खाते नौशहरो फीरोज पारां SMC फंड पिण तइलीम खाते जा करप्ट ऑफिसर खाई रहिया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तइलीम खाते जा ऑफिसर विज़िट करे चुका आहिनि, पर को बि तदारक नाहे थियो। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, तइलीम जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त गवर्नमेंट प्राइमरी खे सरकारी इमारत ॾिनी वञे त जीअं हितां जा ॿारड़ा तइलीम हासिल करे सघनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।